अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। हैदराबाद मां दिलदार अली बलाल जी मुख्तियार लतीफ़ाबाद असलम शहर DC हैदराबाद फवाद गफ़ार सूमरो जी हुकूमत रमज़ान ऑर्डिनेंस तहत पंहिंजे अमले ऐं पुलिस एहलकारनि सां गॾु लतीफ़ाबाद 10 नंबर में मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई। कार्रवाई दौरान मुख्तियार असलम शहर फ्रूट खीर गोश्त परचून जे दुकाननि ते वञी वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ते ॾंडो हयो ऐं मौक़े ते ई वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि खां माण्हुनि खे पैसा पिणु वापसि कराए ॾिना। मुख्तियार लतीफ़ाबाद असलम शहर रेट लिस्ट खे वाज़िह तौर ते ॿाहिरि रखण जा पिणु हुकुम ॾिना। उन मौक़े ते HRJDO न्यूज़ सां ॻाल्हाईंदे लतीफ़ाबाद तहलके जे मुख्तियार असलम शहर चयो त वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ ईद उल फितर ताईं कार्रवाई जारी रखंदासूं। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।